जी सौरभ भाई वेलकम। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजो पंहिंजो शहर सखर आर्ट काउंसिल बि तव्हांजो, ऑडिटोरियम बि तव्हांजो, वरी अची रहिया आहियो 9 तारीख़ ते। 9 तारीख़ ते छा खणी अची रहिया आहियो सखर जी आवाम जे लाइ? कहिड़े क़िस्म जूं चेहरनि ते मुस्कुराहटूं आणींदो हिन दफ़े? जी इसाक भाउ, कोशिशि इहा हूंदी आहे त हर ॿिए टे चौथे महीने काई न काई एक्टिविटी रखूं सखर आर्ट्स काउंसिल में, छो जो मां मेंबर बि आहियां ऐं मुंहिंजी जनम भूमि बि आहे सखर। सो ख़ुशी थींदी आहे हिते अची करे प्रोग्राम करणु, कोई बि ड्रामो करणु। हिन दफ़े 9 मई 2025 जुमेवार ॾींहुं राति जो 8 वॻे सिंधी मज़ाहिया स्टेज ड्रामो आहे शादी आ तादी। सो कहाणी सलीम राजा जी आहे ऐं डायरेक्शन मुंहिंजी आहे। ॾाढा सुठा आर्टिस्ट बि आहिनि हिन में, ऐं शाहरुख बुर्डो आहे, मुर्क नाज़ आहे, उनखां अलावा आबदा गुल आहे, ऐं समीना हिकिड़ी नई छोकिरी आई आहे, समीना गुल शायदि नालो अथसि ईअं। सो रिहर्सल्स जारी आहिनि ऐं ॾाढो सुठो मज़ो ईंदो सखर वासियुनि खे। ऐं असांजी त कोशिशि हूंदी आहे कॉमेडी ड्रामा कयूं, माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरूं, छो जो परेशानियूं ॾुख सदमा तमामु घणा आहिनि माण्हुनि खे। हर जॻह ते सॼी सिंध सूरनि सां भरी पई आहे। सो इन जे करे कोशिशि कंदा आहियूं त माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरियूं। सो मां बि हिकु अधु एंट्री कंदुमि हिन ड्रामे में, ॾिसण वारा ॾिसंदा हिते। सो शादी आ तादी ड्रामे जो नालो आहे। उहा शादी कीअं आहे तादी, हालांकि सलीम राजा बि शादी कई हुई हिकिड़ी, पर हाणे शायदि उहो ॿी शादी करण जे चकर में आहे। इन जे करे अॻु में हुन लिखियो आहे त शादी आहे तादी, इन करे ॿी शादी मां न कंदुसि। सो ड्रामे में ॾिसंदव तव्हां। हाणे कहाणी फ़िलहालु डिस्क्लोज़ नथा कयूं, छो जो वरी पोइ मज़ो न ईंदो आहे ॾिसण वारनि खे। इन जे करे 9 मई ते राति जो 8 वॻे सखर आर्ट्स काउंसिल जे हिन सिंगार अली सलीम ऑडिटोरियम में ड्रामो पेश कयो वेंदो। ऐं सखर वासियुनि खे ख़ासि करे फैमिलीज़ खे चवंदासीं त उहे वधि खां वधि शिरकत कनि, ॾाढो मज़ो ईंदो इनशाला उन्हनि खे। छा मक़सदु की यानी उहे नौजवान जेके शादी करणु वञी रहिया आहिनि उहो ड्रामो ॾिसणु अचनि त ख़बर पवे त शादी कीअं तादी? हा, उहे बि ज़रूरु ॾिसणु अचनि, छो जो शादी चवंदा आहिनि त हिकिड़ो अहिड़ो लॾू आहे जेको खाईंदो उहो ई पछताईंदो, जेको न खाईंदो उहो ई पछताईंदो। अच्छा। सो इन जे करे मां बि पहिरियां शादी न पियो कयां इन करे, पर पोइ जॾहिं हिकु साइकाट्रिस्ट सां कचहरी थी त हुन चयो त हाणे जेको खाईंदो उहो ई पछताईंदो, जेको न खाईंदो उहो ई पछताईंदो, जेको भलो आहे माण्हू खाई पछताए, पछताइणो त उहो ई आहे। सो इन जे करे शादी आहे तादी, उहा तादी कीअं आहे, छो थी थिए उन सां, छाजे करे थी थिए, कंहिंजो ॾोह आहे ॿिन्ही मां, त पोइ तादी थी वञे, उन सां शादी जेका आहे उहा तादी में कन्वर्ट थी वञे। ऐं सखर जे शहरनि खे छा महसूसु थींदो आहे, कहिड़े क़िस्म जो माहौल आहे, कंडीशन ऐं हा, ज़बरदस्त? ज़बरदस्त, ॾाढो सुठो ही ऑडिटोरियम आहे ऐं मुमताज़ बुखारी साहब तमामु सुठी महिनत पियो करे। ऐं वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे जो हर हफ़्ते तक़रीबन हिते शाह लतीफ़ अदबी क्लास बि हलंदा आहिनि, जंहिंमें शाह लतीफ़ जे बारे में, उनजे सुरनि जे बारे में नई टहीअ खे ॼाण ॾिनी वेंदी आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि थींदा रहंदा आहिनि हिते। असां वरी जीअं त थिएटर जा माण्हू आहियूं, ड्रामे जा माण्हू आहियूं, त ड्रामो कंदा आहियूं, म्यूज़िकल प्रोग्राम कंदा आहियूं कॾहिं कॾहिं। सो बसि आबाद रखिजे आर्ट खे ऐं फ़न खे, हिन कला खे। सखर जा आर्टिस्ट ख़ासि करे मां हिन में रखंदो आहियां। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे अली गुल खे घुराईंदो आहियां या गामू खे। सो कोशिशि इहा ई आहे त नए टैलेंट खे मथे खणी अचूं। कल्चर डिपार्टमेंट जो साथ असां सां रहंदो आहे हमेशह, ऐं आर्ट्स काउंसिल, सखर आर्ट्स काउंसिल जो साथ बि रहंदो आहे। सो ॾाढो सुठो AC ऑडिटोरियम आहे, पर हिन में सीटूं कुझु घटि आहिनि, इन करे असां माण्हुनि खे चवंदासीं त थोरो टाइम सां पहुचो, त जीअं असां टाइम सां ड्रामो शुरू कयूं, जीअं टाइम सां ड्रामो ख़तमु थिए ऐं तव्हां पंहिंजे घर बाइफ़ादत अमन अमान सां घर वञी सघो। यानी अॼु खां पोइ सिर्फ़ु 4 ॾींहं बक़ाया आहिनि, यानी चौथे ॾींहुं अचिणो आहे माण्हुनि खे हिते, ऐं टाइम सां अचनि। 8 वॻे ड्रामो स्टार्ट थींदो? जी बिल्कुलु, 9 मई ते राति जो 8 वॻे ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं पोइ ईअं न चयो त ड्रामो ख़तमु थी वियो, असां पोइ पहुतासीं, देरि सां पहुतासीं। सवेर अची वञिजो, हिते में ऑडिटोरियम में अची सीट पंहिंजी विलारे वेही रहिजो। पोइ सुभाणे ईअं न चयो त असांखे सीट न मिली, असां बीठे ड्रामो ॾिठोसीं विथ फैमिली माहौल? जी फैमिली अचो त सुठी ॻाल्हि आहे, सवेर अचिजो। तव्हांजे लाइ हिकिड़ियूं सीटूं मख़सूस आहिनि फैमिलीज़ जे लाइ, लेडीज़ जे लाइ। सो ज़रूरु अचो, ॾाढो मज़ो ईंदो तव्हांखे। थैंक यू।